हर नबी पंहिंजे पंहिंजे दौर में अल्लाह ताला को टे टे दुआऊं घुरंदा रहिया। घणियूं दुआऊं? टे। नंबर पहिरें ते सभिनी नबियनि जी पहिरीं दुआ इहा हुई त अल्लाह असांखे मिठड़े नबी मोहम्मद करीम जो उम्मती बणा। नंबर 2 ते सभिनी जी दुआ इहा हुई त अल्लाह असांखे सोने नबी मोहम्मद करीम जो दीदार कराए जाए। नंबर 3 ते सभिनी जी इहा दुआ हुई त अल्लाह असांखे प्यारे नबी मोहम्मद करीम जे कद हिकड़ी नमाज नसीब फरमाए जाए, उनजी पेशमामी नसीब फरमाए जाए, उनजी इमामत में असांखे नमाज हिकड़ी जरूर नसीब कजाए। पोइ अल्लाह ताला हर नबी के पंहिंजे पंहिंजे दौरे नबूत में फरमायो त तव्हांजी पहिरीं दुआ मां क़बूल नथो कयां, छो त तव्हां हाणे नबी बणिजी चुका आहियो, उम्मती तव्हां न थींदव। बाक़ी रहियूं तव्हांजियूं ॿ दुआऊं, उहे ॿई दुआऊं मां क़बूल कयूंमांव। का रात को वक़्तु अहिड़ो आणींदुमि जो तव्हांखे प्यारे नबी मोहम्मद करीम जो दीदार भी नसीब फरमाईंदोमांव त उनजे गॾु नमाज भी नसीब फरमाईंदोमांव। उहा रात हुई मेराज वारी, जंहिंजो ज़िक्र कंदे अल्लाह ताला क़ुरान मजीद में फरमाए सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना इन्नहू अस्समीउल बसीर। अञा मोहब्बत शिकारपुर को वठी गाड़ी मां हलाई आहे, थकी वरी तव्हां पिया हो, ईमानी जज़्बे सां चओ सुभान अल्लाह। ताज़ी मानी भी खाई आया हो, बुख ते भी न आयो, दिल जी गहराइनि सां चओ सुभान अल्लाह। मेराज वारे वाक़े के अल्लाह ताला भी जाए ते हीअं बयान फरमायो, फरमाए सुम्मा दना फतदल्ला फकान काब कौसैन औ अदना। अञा वरी आवाज़। मेराज वारी रात नबी ज़ैनन बैतुल मुक़द्दस मस्जिद शरीफ में आया। ओ मुझे प्यारे नबी फरमायो बैतुल मुक़द्दस मस्जिद शरीफ जो अजीब नज़ारो ॾिसण में पिया आयो। सजी मस्जिद शरीफ भरी पई आहे माण्हुनि सां, सब ॾाड़नि वारा, सब पटकनि वारा। साईं फरमायो मां जिब्राइल अमीन को पुछा कयुम मन हुम या अखी जिब्राइल, ओ जिब्राइल अमीन हे केरन ॾाड़नि सवारनि पटकनि वारा सोणी सीरत सूरत वारा ये आहिनि केर जो सजी मस्जिद बैतुल मुक़द्दस वारी भरियूं वेठा आहिनि। हज़रत जिब्राइल अमीन फरमायो ये साईं सब नबी आहिनि, सब पैगंबर आहिनि, सब रसूल आहिनि, सब तव्हांजे दीदार तव्हांजी ज़ियारत लाइ जमो कया विया आहिनि। हे ॾाॾो आदम, हे ॾाॾो इब्राहिम, हे ॾाॾो इस्माइल,
हे ॾाढो नूं आहे हज़रत ईसाया साईं फरमायो सभिनी सां मुंहिंजी मुलाक़ात थी मुलाक़ात खां बाद में साईं फरमायो सभु नबी सिफा सिधियूं करे बीह रहिया इमामत वारो मुसल्लो ख़ाली छॾियऊं साईं फरमायो मां हैरान थी वियुसि जिब्राइल अमीन के चम ओ जिब्राइल अमीन हे छा फ़लसफ़ो आहे सब नबी सिफा सिधियूं करे बीह रहिया इमामत वारो मुसल्लो ख़ाली छॾियो अथऊं इहो कंहिंजे लाइ ख़ाली आहे हज़रत जिब्राइल अमीन फरमायो क़द्दिम या मोहम्मद क़द्दिम क़द्दिम या मोहम्मद क़द्दिम ओ सुहिणा नबी मोहम्मद करीम यो मुसलो तव्हांजे लाइ ख़ाली आहे महिरबानी फरमाए अॻिते मुसले ते भी निमाज़ पढ़ायो इमामत करायो त हिननि खे दिलनि खे आराम मिले सभु नबी सभु पैगंबर तव्हांजी ज़ियारत ऐं तव्हांजे कद निमाज़ पढ़ण लाइ हैरान आहिनि तंहिंजे करे साईं महिरबानी फरमाए हाणे जो हाणे मुसले ते बियो दीदार त हिननि खे थियो आहे इमामत रही पई आहे इन्हनि पाण अल्लाह को नबियनि दुआऊं घुरियूं त अल्लाह असांखे प्यारे नबी मोहम्मद करीम जो दीदार भी कराए त मिठड़े नबी मोहम्मद करीम जी इमामत भी नसीब फरमाए क़द्दिम या मोहम्मद क़द्दिम सुना साईं अॻिते हलो साईं जन फरमायो मूंखे हया थो अचे नबी साईं जन फरमायो साईं जन फरमायो मूंखे हया थो अचे मूंखां वॾा आहिनि ॾाढो आदम सभिनि जो वॾो आहे ॾाढो ये हज़रत इब्राहिम वॾो आहे इहो ॾाढो हज़रत नूह नबी आहे वॾो ॾाढो इस्माइल ॾाढो आहे इसहाक आहे याकूब आहे सभु मूंखां वॾा आहिनि मां कीअं नंढो हिननि जे अॻितो निमाज़ थी मुसले ते बीह करे इमामत करायां कुर्बान वञा हज़रत जिब्राइल अमीन जे लफ़्ज़नि तां ओ हज़रत जिब्राइल फरमायो साईं बराबर तव्हां उम्र में वॾा आहिनि नबी तव्हां अॻ में दुनिया में बणिजी आया पर इज्जत में मान में शान में अल्लाह ताला तव्हांखे सभिनि जो सरताज सरदार बणायो जाथे भी ताऊं बे के ताकत ना है मुसले ते बीहण जी सोना नबी बराबर ये उम्र में ताऊं वदान नबूवत दुनिया में इन्हनि खे पहिरियों मिली आहे ताऊं पर इज्जत में मान में शान में अल्लाह ताला ताके सरताज लंबिया बनायो आहे ताजी तारीफ में फरमायो देवर फाना लख जिक्रक अल्लाह सैयद ताके एडी इज्जत बख्शिया जो ताके पान दे मेराज जे लाए पांजी ज़ियारत दीदार जे लाए घुराए तो फमन कान यरजू लिका रब फलियामल अमलन सालिहा वला युशरिक बिइबादति रब्बी अहदा